शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाहि व तिल्कल अम्सालु नदरिबुहा लिन्नासि लअल्लहुम यतफ़क्करून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिहिल करीम रऊफ़ुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहले बैतिहि अजमाइन। या रसूल अल्लाह तू छड़ दीदार जूं खोले दरियूं भर जला तोखे ॾिसी आजूं थियन बन भरियूं। आहे जंहिंखे तोखे ॾिसणो इश्क जी अख सां ॾिसे छा ॾिसी सघंदियूं सजण तोखे रुगो अंधियूं अन जूं चरियूं। सुरम पातुम तूर सीना जो बे अखड़िन में मगर ख़ाक पातम तुंहिंजे दर जी ताबई अखड़ियूं ठरियूं। बलगल ओला बिकमालिही कशफ दुजा बिजमालिही हसनत जमीअ खिसालिही सल्लू अलैहि वालिही। दुरूद पाक दोस्त अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहले बैतिहि अजमाइन। जनाब उलमा इकराम व सना खानान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व तमाम आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं तव्हांखे मालूम आहे कि क़ुरान पाक जे फ़ज़ाइल जे हवाले सां ही प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह नंढड़नि ॿारनि नौनिहालनि माशाअल्लाह तकरीरूं भी कयूं, कोई प्रोग्राम भी थियो, सवाल जवाबनि जो प्रोग्राम भी थियो ऐं ॾाढो सुहिणे अंदाज़ में। ज़ाहिर ॿ पहलवान अगरि मल कुॾंदा त हिकिड़े जी जीत थींदी, हिकिड़ो हारजंदो, पर हारजण वारे जी तौहीन कान हूंदी आहे। असुल मैदान में अचण कमाल हूंदो आहे। पोइ कॾहिं माण्हू जीतींदो आहे, कॾहिं हारजंदो आहे। त जेके नौजवान नौनिहाल जेके मुक़ाबले जे आख़िर ताईं न बीही सघिया त उहे दोस्त, उहे नौनिहाल, उहे नंढा ॿार हौसलो रखनि ऐं इंशाअल्लाह ताला अॼु न त सुभाणे उहे दोस्त अॻियां ईंदा। ज़ाहिर मैदान में जॾहिं मलाखड़ो लॻंदो आहे, कुश्ती या मल थींदी आहे, उते सवे माण्हू हूंदा आहिनि, पर कुॾंदो उहो जेको पहलवान हूंदो आहे। हर कोई जे कुॾण जो मतिलबु ताक़त कान हूंदी आहे, हर कंहिंखे उहो फ़न कोन ईंदो आहे। त
पोइ कॾहिं हारजण या खटण भी पहलवान जो कमु हूंदो आहे। तव्हां अगरचे ॿेई रहिया आहियो पर पोइ बि तव्हांखे शाबाश हुजे कि तव्हां अॻियां आया आहियो ऐं हौसलो रखो। इंशाअल्लाह वल अज़ीज़, आज न तो कल सही आप ज़रूर कामयाब होंगे, तव्हां ज़रूर कामयाब थींदा। मैदान ते अचण भी हिकिड़ो वॾो कमाल आहे ऐं वॾो हौसलो आहे। ऐं हुज़ूर क़िबला आला महबूब सजण साईं दामत बरकात मुल आलिया हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदा आहिनि कॾहिं कॾहिं कि हिकिड़ो माण्हू हर हलाईंदो हो। तवज्जो सां ॿुधो, हिकिड़ो माण्हू हर हलाईंदो हो, पंहिंजी ज़मीन आबाद कंदो हो। पोइ हू ईअं सम्झंदो हो कि ॾुखे मां ॾुखियो कमु जेको सो हर हलाइण आहे, ज़मीन आबाद करण आहे। ख़ुसूसन पढ़ियलनि माण्हुनि ते हू तनक़ीद कंदो हो। जेके माण्हू स्कूल में, कॉलेज में, मदरसे में पढ़ंदा हुआ, हू उन्हनि ते तनक़ीद कंदो हो त भई हीउ कहिड़ो कमु था कनि, हिननि जो थोरो ई को कमु ॾुखियो आहे। ॾुखियो कमु त असां हारियुनि जो आहे, किसाननि जो आहे, हिन पढ़णु त सवलो आहे। पोइ हलंदे हलंदे कॾहिं को अहिड़ो मौक़ियो आयो कि उन हारीअ खे, उन किसान खे कंहिं दस्तावेज़ ते साइन करण जो चयो वियो। सिग्नेचर साइन करण जो उनखे चयो वियो। त जॾहिं हुन पढ़ियल त हुओ कोन, जॾहिं हुन साइन करण जी कोशिशि कई त हुन इलाही कोशिश करे 3-4 मिंटनि खां पोइ बेमुश्किल नालो लिखियईं। ॾकी ॾकी रफी 2-3 मिंटनि खां पोइ पंहिंजो नालो लिखियईं। त उते कचहरी में चई त मूं सम्झो त पढ़णु लिखणु को सवलो कमु आहे, पर न, लिखणु ऐं पढ़णु बि कुल्हा थो वठे। त मक़सदु आहे कि तव्हांजी कामयाबी, कामरानी ऐं तव्हांजी महिनत जेका आहे सा तमामु बहितरीन आहे। अल्लाह ताला तव्हांखे कामयाब फरमाए ऐं हौसलो रखो। इंशाअल्लाह अल अज़ीज़ तव्हांखे अल्लाह ताला कामयाबी जे मनसब ते आणींदो। अलासिल मूं जेका आयत करीमा तिलावत कई आहे उन में रब्बुल आलमीन क़ुरान जा फ़ज़ाइल ऐं क़ुरान जो मक़ाम ॿुधायो आहे। तो असां त क़ुरान खे हिकिड़ो किताबु सम्झो आहे। क़ुरान हिकिड़ी वॾी शइ आहे, अल्लाह जो कलाम आहे ऐं उन जो वॾो पावर आहे। इहा अल्लाह जी अता ऐं इनायत आहे कि असां क़ुरान पाण वटि रखी सघूं था, उनखे पढ़ी सघूं था। वरना क़ुरान एॾो पावर वारो कलाम आहे कि उन कलाम जे लाइ अल्लाह उन जो पावर ॿुधायो आहे, उन जी ताक़त ॿुधाई आहे। उहो तव्हांखे मां क़ुरान जे ज़रिए ॿुधाईंदुसि। इहो असां उम्मत मुहम्मदीया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ख़ासि इनायत आहे कि असां क़ुरान पढ़ी बि सघूं था, ॿुधी बि सघूं था, क़ुरान पाण वटि रखी बि सघूं था। पर दरअसल क़ुरान केतिरो पावर ऐं केतिरी ताक़त वारो आहे, उन हवाले सां मां तव्हांखे क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद जे आयत करीमा जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदोसीं। सभु गॾिजी करे मिली करे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोबारा जोर जोर से सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद में पंहिंजे कलाम, पंहिंजे किताब इलाहीअ जो मक़ाम ऐं पावर बयान फरमाईंदे फरमायो, लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाह व तिलकल अमसालु नदरिबुहा लिन्नासि लअल्लहुम यतफ़क्करून।
अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो मुसलमानो ओ मुझा बानाओ ओ मुझे हबीब जा उम्मती आओ तव्हां त इहो सम्झो आहे कि क़ुरान हिकिड़ो किताब आहे इन क़ुरान में लफ़्ज़ आहिनि इन क़ुरान में कुछ कोने को 3-4 किलो वज़न आहे तव्हां ईअं सम्झो आहे पर अल्लाह तो फरमाए लौ अंज़लना हाज़ल क़ुरान जेकॾहिं असां हिन क़ुरान खे नाज़िल कयूं हा अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिआ अल्लाह तो फरमाए अगर इन क़ुरान खे असां पहाड़नि ते जबलनि ते नाज़िल कयूं हा ख़ाशिअन मुतसद्दिआ उहे अल्लाह जे ख़ौफ़ खां आजिज़ीन कसारी थी करे झुकी वञनि हा ऐं अल्लाह जे इन क़ुरान जो वज़न खणण जे करे हू ज़र्रा ज़र्रा थी वञनि हा पर इंसान तोखे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में अल्लाह अहिड़ी ताक़त अता फरमाई आहे कि अल्लाह जो कलाम अगर क़ुरान पाक जबलनि ते नाज़िल थिए हा त जबल झुकी वञनि हा ख़ुशू ऐं ख़ुज़ू वारी हालत में अची वञनि हा ऐं हू ज़र्रा ज़र्रा थी वञनि हा अल्लाह जी ज़ात बाबरकात इंसान के इहा अमानत अता फरमाई कि क़ुरान नाज़िल भी थियो इंसान जा नंढड़ा ॿारड़ा नंढड़ा बचड़ा क़ुरान खणी घर भी वेंदा आहिनि मस्जिद में भी ईंदा आहिनि इहो क़ुरान खणी भी सघंदा आहिनि पढ़ंदा भी आहिनि ॿुधंदा भी आहिनि अल्लाह जी ज़ात बाबरकात मुस्तफ़ा जी उम्मत के जबलनि खां पहाड़नि खां वधीक क़ुरान पढ़ण जी ताक़त अता फरमाई आहे क़ुरान का मजाक ना आहे दोस्तों क़ुरान वॾी ॻाल्हि आहे अॼुकल्ह तूं असां क़ुरान पाक सिर्फ़ विरदो वज़ाइफ़ जे हवाले सां या घर में रखियो आहे त बरकत जे हवाले सां अल्लाह न करे अगरि ॿ माण्हू विड़ी पवनि त फ़ैसिले जे हवाले सां असां क़ुरान रखियो आहे क़ुरान मां असां कमा हक़ हू फ़ाइदो हासिल नाहे कयो तव्हांखे ख़बर आहे असांखे जेको अल्लाह क़ुरान ॾिनो आहे न हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो वाक़ियो आसिफ बिन बरखिया वारो वाक़ियो तव्हां ॿुधो हूंदो वक़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब क़ुरान तो फरमाए कि हिकिड़ो अहिड़ो सुलेमान अलैहिस्सलाम जो उम्मती हो जेको किताब जो इल्म रखंदो हो ज़बूर सॼी उम्मत पढ़ियो हो दाऊद अलैहिस्सलाम जे ज़माने में ज़बूर नाज़िल थियो सभिनि माण्हुनि ज़बूर पढ़ियो हो पर सभिनि में करामत कोन आई हुई वक़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब इन जे माता तफ़सीरन लिखियो आहे ज़बूर त सॼी उम्मत खे ईंदो हो उन ज़माने जो किताब आसमानी सॼी उम्मत खे पढ़णु ईंदो हो सभु पढ़ी सघंदा हा विर्द वज़ीफ़ा तिलावतूं कंदा हा पर वक़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब अल्लाह फरमायो उहो वलीउल्लाह जंहिं बीबी बल्कीस जो तख़्त आंदो हो उनखे अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे किताब जो इल्म अता फरमायो हो तफ़सीरन लिखियो आहे मुख़्तलिफ़ राया आहिनि कन लिखियो आहे इस्म आज़म ॼाणंदो हो कन लिखियो आहे सूरह फ़ातिहा ॼाणंदो हो कन लिखियो आहे कि सिर्फ़ु क़ुरान में नाज़िल थियण वारी आयत व इन्नहु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ॼाणंदो हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जो आमिल हो या सूरह फ़ातिहा जो आमिल हो क़ुरान त ज़बूर त सभिनि पढ़ियो हो पर उन में उहो पावर उहो कमाल उन्हनि में कोन हो जेको मुहम्मद अरबी जे मथां नाज़िल थियण वारे क़ुरान जी जंहिं बिस्मिल्लाह यादि कई हुई अल्लाह उनखे एतिरो पावर अता फरमायो हो कि सिर्फ़ु बिस्मिल्लाह पढ़ी हीअं जो दम कयईं न आयो न वियो उते वेठे वेठे 1.5 महीने जे पंध तां बीबी बल्कीस वारो तख़्त खणी आयो हो तफ़सीरन लिखियो आहे कि इहो बिस्मिल्लाह ॼाणंदो हो मौलवी साहब तव्हांजे बच्चनि खे पूरो क़ुरान पढ़ायो आहे
उन ज़माने में जेको बिस्मिल्लाह ॼाणंदो हो उन जो मक़ाम एतिरो हो। सूरह फातिहा क़ुरान पाक जी सूरत आम नमाज में असां पढ़ंदा आहियूं। अलहासिल इहा सूरह फातिहा मुंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ला इलाज मरीज़ खे दम करे शुफकारो हणोसि, इन सूरह फातिहा जे सदके में उन जा बेड़ा पार थी वेंदा। हदीस पाक में ईंदो आहे हिकिड़ो माण्हू नओं मुस्लमान थियो, कलमो पढ़ी वरी केॾे हलियो वियो। बुखारी शरीफ़ में भी रिवायत आहे, ॿियनि किताबनि में भी, पर कन में अलहम्द जो ज़िक्र आहे, कन में सिर्फ़ु ईअं दम जो ज़िक्र आहे। दम करण जो, दुरूद पढ़ण जो मतिलबु फ़ज़ाइल, शुफकारे हणण जो बुखारी में भी इहा रिवायत आहे, पर उन में अलहम्द जो ज़िक्र कोन्हे। ॿियनि किताबनि सूरह फातिहा लिखी आहे। अलहासिल रसूलुल्लाह वटि आयो, कलमो पढ़े, ईमान आंदई, पोइ केॾे निकिरी विया, किथे कंहिं ॻोठ में कंहिं इलाइक़े में पहुता त उन ॻोठ जे वॾेरे खे कुंडियारे खाधो हो, उनखे इलाही तकलीफ़ हुई। पोइ हीअ जो नवां विया त हिननि खां पुछूं तव्हां को दम दुरूद कंदा आहियो? चए हा दम दुरूद कंदा आहियूं। पोइ उनखे सूरह फातिहा पढ़ी, सॼी सूरह फातिहा पढ़ी, दम करे शुफकार जो हयूं, सूर ख़तम थी वियो। सूर ख़तम थी वियो। चए हाणे तव्हांखे छा खपे? जी जेको ॾियो। बुखारी शरीफ़ में आहे कि सॼो रीवड़, सॼो धण अयन जो हुन ॾिनो कि भई मुंहिंजी तकलीफ़ ख़तम थी आहे, सॼो धण अयन जो ॿकरियुनि जो तव्हां खणी वञो। पर माण्हू हुआ ॿ, आयूं खणी जो ॿाहिरि निकिता त हो चए अधु मुंहिंजो आहे, हो चए न दम मूं कयो आहे, मुंहिंजो आहे, सॼो मुंहिंजो आहे। ॿई आया रसूलुल्लाह वटि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई क्यों या रसूलुल्लाह, हिकिड़े माण्हू खे कुंडियारे खाधो या अज़ियत ॾियण वारे जानवर खाधो हो। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दम कयोमांसि, हुन अयन जो धन ॾिनो हुआ, हिन कयो कुझु कोन हो, पर मूंखां अधु वठे थो। या रसूलल्लाह मां छा कयां? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशि थींदे तब ख़ुशि त भई मां फरमायूं ओ मुंहिंजा सहाबी तो अल्लाह जो क़ुरान पढ़ियो आहे, अल्लाह जे क़ुरान मां ये बरकतूं हुनखे मिलियूं, उन तव्हांखे धन अयन जो ॾिनो। हाणे इन धन में टे हिसा थींदा, हिकिड़ो हिसो तुंहिंजो थींदो, ॿियो तोवार सां गॾु जेको भाई हो उनजो थींदो, टियों हिसो मां मुहम्मद जो बि आहे। पढ़ियईं जा सूरह फातिहा। पूरे क़ुरान जो त कमाल ई वॾो आहे। ऐं असां उन मुस्लमान, असां उन क़ुरान खे सिर्फ़ु अदा क़ुरान रखियो अथई, सालनि जा साल पियो आहे, रखियो अथई, चवंदा रखियो अथमि बरकत थींदी। जॾहिं पुछे न दादा यासीन पढ़ंदो, चए हा सुबुह जो पढ़ंदो ई, छा लाइ? बरकत थींदी। कॾहिं क़ुरान खे सवाबु सम्झी पढ़ियो अथव? मां त जंहिं खां पुछंदो आहीं साईं सूरह रहमान पढ़ां छा मिलंदो, साईं सूरह मुज़म्मिल पढ़ां छा थींदो? अॼुकल्ह असां मुस्लमाननि जी हालति इहा आहे, इहा असांजी कमज़ोरी आहे। क़ुरान खानी कराईंदा, शागिर्द ईंदा, सॼो क़ुरान पढ़ंदा। साईं हाणे 41 यासीनूं बि पढ़ो क़ुरान ते, छो जो क़ुरान ते यकीन कोन्हे न, पूरो क़ुरान पढ़ियोसीं। हाणे साईं 41 यासीनूं पढ़ो, छोकिरनि 41 यासीनूं पढ़ियूं। साईं हाणे 30 दफ़ा मुज़म्मिल बि पढ़ो। भाई मुज़म्मिल यासीन क़ुरान में आहे। मुस्लमान हो, अगर क़ुरान ते यकीन हुजे न, बीबी बल्कीस जे तख़्त आणण वारो सिर्फ़ु बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ंदो हो, 1.5 महीने जे पंध तां बीबी बल्कीस जो तख़्त अख चिब खां पहिरियां पुॼी वेंदो। ऐं असांखे यकीन कोन्हे। पूरो क़ुरान बि छोकिरनि पढ़ियो, सूरह यासीन भी 41 दफ़ा पढ़ियो, 30 दफ़ा मुज़म्मिल भी पढ़ियो। मौलवी साहब दुआ भी कई, दुआ करे हलियो, भत खाई कमु न थियो, छो जो असांखे यकीन ई कोन्हे। मुस्लमानो एतिरो यकीन रखो कि क़ुरान जी हिकिड़ी आयत बि वॾे कमाल वारी आहे। असां तव्हां क़ुरान खे सिर्फ़ु बरकत लाइ रखियो आहे, पंहिंजे दुनियावी मफ़ाद जे लाइ रखियो आहे। क़ुरान खे सवाब जी नियत सां पढ़ो ऐं अल्लाह जो कलाम सम्झी पढ़ो। मां चवां थो तव्हांखे ॾुखियो ॾींहुं ईंदो ई कोन।
इन में ज़रूरु इख़्तिलाफ़ात थींदा, पर उन्हनि इख़्तिलाफ़ातनि खे पसे पर्दा रखी करे अल्लाह वारनि जे मर्कज़ में बढ़ी चढ़ी करे हिसो मिलायो, बढ़ी चढ़ी करे हिसो मिलायो। सभु को पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कंदो ऐं सभु कंहिंखे पंहिंजे पंहिंजे हिसे जो अजर ऐं सवाब मिलंदो। मुंहिंजो इहो नज़रियो आहे। अल्हम्दुलिल्लाह गुज़िरियल साल बि असां जमायत इस्लाह मुस्लिमीन ज़ोन जो जॾहिं प्रोग्राम रखियो, पहिरें प्रोग्राम में मूं अहमियत हिन मर्कज़ खे ॾिनी। सदर जो मां चयो मर्कज़ में पहिरियों प्रोग्राम थींदो, इंशाअल्लाह असांखे अल्लाह तौफ़ीक़ ऐं हिम्मत अता फरमाईंदो। वरी हींअर बि इंशाअल्लाह अॼु जे प्रोग्राम में जमायत इस्लाह मुस्लिमीन ज़ोन 2 कनराज छविंद्र जे हवाले सां मीटिंग आहे ऐं इहो पहिरियां ई असां ग्रुप में सोचियो हुओ, पाण में मशवरो कयो होसीं। इंशाअल्लाह अल अज़ीज़ ग़रीब आहियूं, ज़ाहिर आहे असां मौलवियुनि जी छा आमदनी आहे, ॿियो त कुझु नथा करे सघूं। कम से कम असां माण्हुनि खे या तव्हां दोस्तनि खे तहरीस ॾियारे सघूं था कि भई अल्लाह वारनि जो मर्कज़ आहे, इनखे संभालियो, तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ी ॻाल्हि, मौलवी साहब मूंखे टाइम 45 मिंट ॾिनो सो थी वियो, सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हिन मर्कज़ जी अहमियत तव्हांखे ॿुधायां। बुखारी शरीफ़, मुस्लिम शरीफ़, तवजो ॾियो ॿुधो त तव्हां कहिड़ी पाक जाइ ते वेठा आहियो, तव्हां कहिड़ी पाक जाइ ते वेठा आहियो। बुखारी शरीफ़, मुस्लिम शरीफ़, तमामु हदीस जे किताबनि में हदीस मौजूद। बनी इसराइल जे ज़माने में हिकिड़ो गुनहगार हो जंहिं 199 खून कया हुआ। वियो हिकिड़े मौलवी वटि वञी चयईंसि मूं 99 खून कया आहिनि, मूंखे माफ़ी मिलंदी कोन मिलंदी? बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे। भाई ओ मौलवी साहब वीचारो को मुंहुं जहिड़ो हो, चए हल 99 माण्हू मरे, वरी आई माफ़ी वठण, निकिरे था पलीत, तुंहिंजे करे असांजे मथां न कार किरे। उलमा या आम अवाम गुनहगार खां नफ़रत न कयो, गुनाह खां नफ़रत कंदा कयो। अलहासिल हिन ॾिठो भई बख़्शिश कान्हे, माफ़ी कान्हे, हयईंसि तलवार हुन जी सिसी लाइ पूरो कयईं 100 सेंचुरी पूरी। वरी कुझु अरसे खां पोइ अहसासु थियुसि यार 100 माण्हू मारिया आहिनि। तव्हांखे ख़बर आहे हिकिड़े माण्हू मारण जो केॾो गुनाह आहे? 100 माण्हू पूरा मारिया आहिनि, चलो अल्लाह खां बख़्शिश घुरां। बुखारी शरीफ़ जा लफ़्ज़ गवाह आहिनि। जेकॾहिं को दोस्त ॾिसणु चाहींदो मूं वटि अचे, मां बुखारी खणी हदीस ॾेखारींदोसांसि। ख़्यालु आयोसि कि बख़्शिश घुरां, तौबह कयां, हिन जॻह जो मक़ाम थो ॿुधायां बुखारी मुस्लिम मां। हिन जॻह का मज़ाक न आहे दोस्तो, अल्लाह वारनि जो मर्कज़ आहे। पोइ वरी कंहिंखां पुछई भई मूंखे तौबा करणी आहे, किथे वञी तौबा कयां? कंहिं माण्हू ॿुधायोसि फलाणी बस्तीअ में, फलाणे ॻोठ में हिकिड़ो अल्लाह वारो रहे थो, उन वटि वञी बख़्शिश घुर, अल्लाह तुंहिंजे 100 खूननि खे बि अल्लाह मां फरमाए छॾींदो। बुखारी जा लफ़्ज़ आहिनि। तयारी कई, सुभाणे वेंदोसि उन ॻोठ में, उन ॻोठ ते वेंदोसि। सुबुह जो उथियो, घरां निकितो, बुखारी शरीफ़ जा लफ़्ज़ आहिनि, घरां निकितो, निकिरण सां ई मौत जो फ़रिश्तो पहुची वियो, मरी वियो। जन्नत जा फ़रिश्ता बि आया, जहन्नम जा फ़रिश्ता बि आया, 100 माण्हुनि जो क़ातिल आहे। जहन्नमिन चयो जहन्नम खणी वेंदासींसि, जन्नतिन चयो जन्नत में खणी वेंदासींसि। बख़्शिश जी नियत सां वियो पे, ॿई विढ़िया, जन्नती ऐं जहन्नमी फ़रिश्ता। अल्लाह वटि फ़ैसिलो वियो। अल्लाह फरमायो तव्हां ज़मीन खे मापियो, जेकॾहिं वलीअ जे ॻोठ जे क़रीब थो थिए त उनखे तव्हां जन्नत में मोकिलियो, अगरि पंहिंजे घर जे क़रीब थो थिए त उनखे जहन्नम में मोकिलियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, वञा घरां निकितो मस हो, अल्लाह वलीअ जी दरबार जी ज़मीन खे हुकुम कयो त सुकिड़जी वञ, सुकिड़जी वञ, निंडी थी वञ, घटि थी वञ। ऐं हेॾ पंहिंजे घर जेका घरां निकितो हो उन ज़मीन खे अल्लाह हुकुम फरमायो कि वसी थी वञ, कुशादी थी वञ। फ़रिश्तनि जो नापियो त हिकिड़ो बालिश्त वलीउल्लाह जी बस्तीअ खे वेझो थियो। वलीउल्लाह खे न, वलीउल्लाह जी बस्तीअ खे, जेको ॻोठ वलीउल्लाह सां नाले सां मशहूर हो। थी सघे थो वलीउल्लाह केॾे ॿाहिरि तबलीग ते वियल हुजे, कंडियारो अलाहाबाद शरीफ़ साईं उते रहंदा आहिनि, पर अॼुकल्ह साईं दुबई में कैनेडा में रहिया आहिनि, पर बस्ती अलाहाबाद जी मुर्शिदनि जे नाले सां आहे न। तव्हां उते वेंदा आहियो न, ख़ुशि थींदा आहियो न, अल्लाह जे वलीअ जी दरबार ते आया आहियूं, असांजा बेड़ा पार थी वेंदा।
तो दोस्तों वली उते हुजे न हुजे निस्बत वलीअ सां आहे न अल्लाहबाद जी तॾहिं तूं असां शौक़ ऐं ज़ौक़ सां वेंदा आहियूं। त दोस्तो चवंदा आहियो न सेवण शरीफ़ मुल्तान शरीफ़ सभु शेवण में शरीफ़ कोन्हनि, उते चोर बि आहिनि बदमाश बि आहिनि, मुल्तान में बि चोर बि आहिनि डाकू बि आहिनि, पर हिकिड़ी शख़्सियत जे करे मुल्तान सॼो मुल्तान शरीफ़ आहे। सेवण हिकिड़े कलंदर जे करे सेवण शरीफ़ आहे। त दोस्तो अल्लाह वारनि सां जॾहिं कंहिं मकान जी निस्बत थींदी आहे न, अल्लाह उन यार जी यारीअ खे ॾिसी उन बस्तीअ खे बि अल्लाह उहो मक़ाम अता फरमाईंदो आहे की उन बस्तीअ ते जेको पुॼंदो आहे उन जा बेड़ा पार थी वेंदा आहिनि। पर हू पहुतो बि कोन हो, सिर्फ़ु निपटो हो, उन बस्तीअ जे क़रीब थियो, अल्लाह उन जा 100 गुनाह माफ़ फरमाए छॾिया। ए रज़ामन ॻोठ वारो, तव्हां इन बस्तीअ में रहिया आहियो जंहिं बस्तीअ जो सिर्फ़ निस्बत न कागज़ी कार्रवाईअ में भी अल्लाह वारनि जे नाले ते ही मरकज़ आहे। हिन मरकज़ के गनीमत समझो, हिन मरकज़ के आबाद कयो, मरकज़ के जेके आबाद कनि था आइमा उलमा उन्हनि खे भी तव्हां संभालियो ताकि उहे बड़ी चढ़ी करे शौक़ ऐं ज़ौक़ सां कमु कनि। माशाअल्लाह ॾाढी ख़ुशी थी कि नौजवान तैयार थियनि पिया। इंशाअल्लाह वो ॾींहुं ईंदो, ही सभु इन मरकज़ जा हामी व मददगार व नासिर हूंदा। व मा अलैना इल्लल बलागुल मुबीन।